खैरपुर नाथन शाह जे बाईपास ते असां PSO पेट्रोल पंप ऐं मुनीर शेख जे कारखाने खां असां मौजूदु आहियूं, जितां तव्हांखे बेड़ियुनि जे अपडेट ॾींदासीं त हींअर जेके ही बेड़ियूं जेके हली रहियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कोचूं जेके आहिनि कोचूं हली रहियूं आहिनि। तव्हांखे ताज़ा तरीन अपडेट ॾींदासीं त ही कोचूं तव्हां ॾिसी सघो था, ही कोचूं हलन पियूं। असां तव्हांखे अॼु ताज़ा तरीन अपडेट ॾींदासीं। ही कोचूं खैरपुर नाथन शाह जे बाईपास खां हली रहियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे AKG कोच जेका आहे ऐं उन सां गॾोगॾु ही ॿी कोच आहे, जेका ॿी कोच हे टी कोच ही साईं तव्हांखे ताज़ा तरीन अपडेट ॾींदासीं। ही कोचूं जेके हली रहियूं आहिनि खैरपुर नाथन शाह बाईपास खां, जितां जा तव्हांखे मनाज़र ॾसींदासीं। खैरपुर नाथन शाह ऐं कोचुनि जो सर्विस जेको बहाल थी चुको आहे ऐं तमामु दोस्तनि खे इतला थो कजे त खैरपुर नाथन शाह में कोचुनि जो सर्विस बहाल थी चुको आहे ऐं इंशाअल्लाह इन सां गॾु जल्द असां खैरपुर नाथन शाह में रौनकूं ॿीहर आणींदासीं ऐं उन सां गॾु नंढियूं गाॾियूं बि इंशाअल्लाह असां जल्द बाईपास खां जेका सोए बि ईंदियूं ऐं उन सां गॾोगॾु ही तव्हांखे अपडेट ॾियूं पिया ताज़ा तरीन जा। ही ताज़ा तरीन अपडेट इन करे तव्हांखे ॾियूं पिया, कोचुनि जो सर्विस कल्ह खां वठी स्टार्ट हो, मगर असांजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि जेका आहे उहा असांजे अखियुनि जे अॻियूं अॼु जेका ताज़ा तरीन सूरत हाल आहे उहा तव्हां ताईं वाज़े पिया कयूं। ही तव्हां सूरत हाल ॾिसी था सघो त ही खैरपुर नाथन शाह मां ताज़ा तरीन अपडेट आहे। तव्हां ही सूरत हाल खे ॾिसी था सघो त कोचुनि जो सर्विस शुरू थी चुको आहे।